नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो मां ख़बर ॾींदा हलूं त कपरो जे म्यूनसिपल कमेटी में क़ाइम गरھوڙي पबलक लाइब्रेरी में 8 ॾींहं जे लाइ المھراڻ फाउंडेशन सांगھڙ पारां किताबी मेलो लॻायो जेको अॼु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। इन मौक़े ते आजिज़ मंगी एम जुमन कुंबर महराण सिंधी जिन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त किताबनि जो मक़सदु रुॻो छपण किताब न आहे। तालीम जो मक़सदु इल्म जी ॼाण रखणु, तालीम सां असां हिकु बहितर सोच रखंदड़ इंसान बणिजी ॿिनि इंसाननि जी रहनुमाई करे सघूं था। किताबी मेलनि सां नौजवान में शऊर अचे थो, जंहिंसां मुआशिरो तरक़ी करे थो। अॼुकल्ह जदीद दौर में इंटरनेट ते हर किताब जी सहूलियत मौजूदु आहे, जंहिंसां किताबनि जो मुतालो करे दुनिया जी मालूमात में इज़ाफ़ो करे सघिजे थो। पर नौजवान नसल खे किताब पढ़ण जो तमामु घणो शौक़ु आहे, जेको कपरो जे नौजवान में ॾिसण जहिड़ो आहे। हिननि 8 ॾींहनि में अॼु असां 2 लख रुपए जा किताब सेल कया आहिनि, जेको असांजो हिन मेले में रिकॉर्ड थियो, जेको अॼु ॾींहं ते असां कंहिं बि मेले में एतिरी रक़म वसूल न कई आहे। इंटरनेट जे दौर खां पोइ किताबनि जो रुझान ते असरु पियो दोस्त उन रुझान खे वधाइजे कीअं, उहा ॻाल्हि नज़र में रखी मूं ही कमु शुरू कयो आहे 2006 खां। ऐं खिपरे में त पहिरियों भेरो ऐं मुंहिंजी उमेद खां घणो बहितर थियो। छाकाणि जो पहिरियों दफ़ो माण्हू ॾिठल कोन हो, पर जेका दोस्तनि ख़ासि तौर ते तव्हांजे लाइब्रेरी इंतिज़ामिया, म्यूनसपल इंतिज़ामिया ऐं जेका ऐं ॿिया दोस्त जेके लाइब्रेरी संभालीनि था, उस्ताद लगारी आहे, साईं जुमन गजूआ आहे, साईं जुमन कुंबर आहे, इन्हनि दोस्तनि जेका जीअं मौलवी साहिब तबलीग कंदा आहिनि, ईअं पंहिंजे दोस्तनि में जेका तबलीग कई आहे, दोस्तनि खे आंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ तबिके फ़िक्र जा माण्हू आया आहिनि। त उनजो नतीजो थियो आहे त असांजे हिते जेका माना मुंहिंजे जेका अंदाज़े मूजिबि अञा असां इहो ॾींहुं आहे, पर असांजी माना जेके असांखे किताब हलिया आहिनि तक़रीबन 1.5 लख खां मथे जा असांखे पैसा मिलिया, 2 लख जा किताब हलिया हिते। इन मथां अंदाज़ो आहे त माना माण्हू जो रुझान आहे। असां माण्हुनि खे मौक़ो नसीब कोन था कयूं त आउं सम्झां थो त इन खां 10 ते किताब वधीक हली सघनि था। हिते सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी में माना शागिर्दनि लाइ ऐं माना गैर निसाबी हिकिड़ा निसाबी किताब आहिनि, उन खां ॿाहिरि जा जेके किताब आहिनि अदब ते, तारीख़ ते, साइंस ते, ॿारनि जूं कहाणियूं, ग्रामर, ही तव्हां काफ़ी अंग्रेज़ जा किताब पिया आहिनि। इन क़िस्म जो माना हर क़िस्म जो लिटरेचर जेको कराची, हैदराबाद, लाहौर में जेको छपिजे थो ऐं माण्हुनि जे बहितरीअ लाइ, उहे तक़रीबन असां शागिर्दनि जे लाइ असां हिते बि आया आहिनि काफ़ी उस्ताद। मिसाल तौरु हाई स्कूल आयो आहे, इस्लामिया उस्ताद आया आहिनि ऐं रोशन तारा जा ॿार आया आहिनि, ॿियनि स्कूल जा ॿार माना मुख़्तलिफ़ कुझु आया आहिनि, कुझु उस्ताद वठी आया आहिनि जिन सां असांजो ज़ाती तइल्क़ो उन्हनि महिरबानी कई आहे, दोस्तनि काफ़ी आया आहिनि। ऐं इन करे असां हीउ रुझान ॾिसी ऐं खिपरे 2 मेला ॿिया लॻाइनि पियो। हिकिड़ो असां इस्लामिया हाई स्कूल में 2 ॾींहं खां पोइ, ॿियो हिते कॉलेज में बि आहे ऐं रोशन तारा स्कूल दोस्त हली जी चयो आहे। कोई ॿार जेको ॾिसी आहिनि, ॿारनि पंहिंजे माइटनि खे बि चयो आहे, उस्तादनि खे चयो आहे ऐं उहे असांखे चई आहे। सच पुछो त कपरो जहिड़े पोते पियल इलाइक़े में المھراڻ फाउंडेशन या इल्म दोस्त फोरम तरफ़ां हीउ जेको किताबी मेलो जेको लॻायो वियो आहे, असांजा ही नौजवान जेके आहिनि अॼु जे इंटरनेट जी दुनिया जेका आहे उन में क़ाबू थी विया। किताब पाढ़ू जेके माण्हू हूंदा हुआ, किताब लिखंदा हुआ, उन वक़्त में किताबनि जी हिकिड़ी बाढ़ हूंदी हुई। उहो दौरु हिकिड़ो 80 खां 90 जो ॾहाको हूंदो, उहा शइ माण्हुनि मां ख़तमु थींदी पई वई। असां शाबाश पेश कयूं था इल्म दोस्त फोरम नौशोर फैज़ वारनि खे या المھراڻ फाउंडेशन सांगड़ वारनि खे, साईं मोहतरम आजिज़ मंगी साहब या निसार अहमद भुट साहब वारनि खे तमामु एप्रिशिएट था करियूं त जिन अची असांजे खिपरो जे हिन पसमांदे पोते पियल इलाइक़े में शहीद मखदूम गरھوڑي जी लाइब्रेरी हाल में 7 ॾींहंनि जो हिकिड़ो शानदार मेलो लॻायो, जंहिंमें हर क़िस्म जा मक़्त फ़िक्र जा किताब जेके हिन ते मुहैया कया विया ऐं तक़रीबन हिते इल्मी, अदबी या मुख़्तलिफ़ मक़्त फ़िक्र जा किताब जेके आहिनि उहे माण्हुनि वरिता आहिनि। तमामु हिकिड़ी क़िस्म जो माण्हुनि में जोश ऐं जज़्बो ॾिसण में आयो। असां चाहियूं था त अहिड़े क़िस्म जा हिननि फोरमनि खे खिपरो तलके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में, वाहड़नि वस्तनि में, झरनि जंगनि में, स्कूलनि में, कॉलेजनि में, पोते पियल इलाइक़नि में हिकु ॾींहं जा 2 ॾींहंनि जा मेला लॻाइणु खपनि त जीअं असांजो नौजवान नसुल जेको आहे उन में हिकु क़िस्म जो माहौल पैदा थिए, त जीअं किताब पाढ़ू माण्हू वरी जागनि, उन में हिकिड़ी क़िस्म जो दिली शौक़ु थिए त उन वक़्त जा नावल
नजम आबासी उन वक़्त जा नौजवान नजम आबासी जॾहिं पढ़ंदा हुआ सच पुछो त उहो किताब 10 चकर रटे रटे पढ़ंदा हुआ तॾहिं बि उनखे ढव न थींदा हुआ। हाणे उन दोस्तनि खे अख़बार पढ़ण जेतिरो या हेडलाइन पढ़ण जेतिरो टाइम कोन्हे। उन लाइ अहिड़े कशमकश जे दौर में हिननि दोस्तनि अहिड़ा क़िस्म जा अदबी मेला हिते रचाए माहौल जोड़ियो आहे। असां चाहियूं था त अहिड़े क़िस्म जा मेला सॼी सिंध जे वाइड़नि वस्तनि घरनि झरनि झंगनि ॻोठनि में जेकॾहिं अलमहराण फाउंडेशन या अदबी दोस्त निसार साहब वारा जेकॾहिं मेला जेकॾहिं क़ाइमु कंदा रहंदा त सच पुछो असांजो ईंदड़ नसुल जेको आहे हिन वॾो लाभ आहे। तमामु ज़बरदस्त लगातार 8 ॾींहं ते मेलो जारी रहियो। अलमहराण फाउंडेशन ऐं साईं आजिज़ मंगीअ जे तरफ़ां खिपरो जे नौजवाननि पढ़े लिखे तबिके हर मकतब फ़िक्र जे माण्हू हिते आया ऐं मेलो ॾिठूं ऐं तमामु ज़बरदस्त सेल थी आहे हिते। अहिड़े पोइते पियल इलाइक़े में अॼु जे जदीद इंटरनेट जे दौर में जिते माण्हू वटि टाइम कंहिंसां ॻाल्हाइण लाइ न आहे उते 1.5-2 लख रुपए किताबनि जी हफ़्ते में सेल थियणु इहा हिकिड़ी सुठी निशानी आहे। ऐं अहिड़ा मेला लॻणु खपनि जीअं असांजी समाज जे अंदरि नवाण अचे, समाज में शऊर अचे, तब्दीली अचे ऐं हिन लाइ मेला लॻणु तमामु ज़रूरी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।